खेडन जिया से जहयाती। बाबा साईं केड़ी सोच में आयो? रोशनी पुट सोचा पियो तो जिंदगी लाइ केतिरा ॾींहं, जेकॾहिं अल्लाह न करे मूंखे कुझु थी पए त मुंहिंजे राज जो छा थींदो, इहो सोचां पियो। मां पंहिंजे राज खे को वारिस न आहे ॾेई सघियो। बाबा साईं हाणे सरदारी निज़ाम खत्म थी चुकियो आहे। रियासतूं ई राज इहो सभु कुझु हिन वक़्तु को मायने नथो रखे। जमहूरियत जो ज़मानो आहे। ईंदड़ नस्ल के हिन सरदारनि जी ज़रूरत न पवंदी। हर को पंहिंजे हल्के मां पंहिंजे लाइ रहबर पाण चूंडींदो। रोशनी पुट ॻाल्हि ॿुध, तो अञा ज़मानो ॾिठो किथे आहे। हिकिड़ो पहाको बि आहे, चवणी बि आहे। असांजा वॾड़ा चवंदा हा, धण त धणी न त विकणो खणी। जेकॾहिं धणी न आहे त पोइ धण कहिड़े कम जो? धण बिना धणी कोन्हे ऐं धणीअ बिना धण कोन्हे। इन ॻाल्हि खे ज़हन सां सोच। बाबा साईं हाणे वॾड़नि वारो दौर नाहे। तव्हां राज जो फिक्र न कयो। अवाम जो फिक्र करणु हुकूमत जो कमु आहे। तव्हां पंहिंजे दोस्त पीर एहसान साईं खे बि नथा ॻोल्हे सघो। इहा सरदारी कहिड़े कम जी बाबा साईं? तव्हां मञो या न मञो, ही सरदार सिर्फ़ नाले जा रहिजी विया आहिनि। रोशनी पुट तूं बेखुदीअ में सच चई वई आहे। मां बि हाणे हिन नतीजे ते पहुतो आहियां त समूरी मिल्कियत तुंहिंजे नाले ते करे छॾियां ऐं सूबेदार सिकंदर जी बि हितां बदिली कराए छॾियां, जे हितां जो अवाम सुख जो साहु खणी सघे। इन जे लाइ मां कराची वञणु थो चाहियां। बाबा साईं मां मिल्कियत खे छा कंदसि? मुंहिंजी मिल्कियत साजिद आहे, जेको मूंखे मिली वियो आहे। रोशनी पुट मां पंहिंजी हयातीअ में सॼी मिल्कियत तुंहिंजे नाले ते करणु चाहियां। पंहिंजी हयातीअ में। अव्हां जी मर्ज़ी बाबा साईं। कागज़ तव्हांजे नाले ते हुजनि या मुंहिंजे नाले ते, कहिड़ो फ़र्क़ु थो पए? ठीकु आहे पुट, मां हाणे उतां करे थो हलां। कुझु महिमान आया आहिनि, उन्हनि सां हाला वाली कयां। अल्लाह अकबर। खबर ही नथी पए। सॼी हावेली ॻोल्ही पर एहसान साईं जी ख़बर काथे बि पइजी न सघी आहे। मूंखे ईअं लॻे थो त पीर एहसान ऐं लोंग हिते न आहिनि। इन पीर मुजन हुनखे कंहिं ॿी जॻह ते रखियो हूंदो। साईं असां बि अजायो हलियासीं अंदरि हावेली में ॻोल्हे। हाय हाय होॾों बि वक़्तु विञाइजी वियो। सरदार साईं जा माण्हू आया हा तोखे हितां वठण त हावेलीअ मां कढी अचोसि, पर असां हुयासीं ई कोन। पाण हुयासीं एहसान साईं खे ॻोल्हण में पूरा। हेॾो हे अचे वीचारा ॻोल्हे ॻोल्हे मोटी विया। बसरा इहो सरदार साईं ॾे न्यापो करे छॾ त मां सरदार साईं जी पनाह में न रहंदसि। छो साईं? हाँ तोखे इहा ख़बर नाहे छा? मुजन साईं तोसां ज़ोरीअ थो पियो निकाह करणु चाही, ज़ोरीअ शादी कंदी। इहा मूंखे ख़बर आहे, पर पोइ बि मां हिते रहंदसि। आख़िर छो हिते रहण जो ज़िद करे छो थी साइण? मासी बसरा इहा त मुजन खे ई ख़बर आहे त पीर एहसान किथे आहे ऐं मां इन पीर मुजन जा आस्ते आस्ते इहे राज़ सभु ॼाणे वेंदसि। अगर जे मां हितां हली वियसि न त पीर एहसान ऐं लोंग जी मूंखे कॾहिं बि ख़बर न पवंदी। चवे त तूं बि सही थी साइण, पर हिते तुंहिंजी इज़त खे ऐं सिर खे ख़तरो अथई। ख़तरो त आहे बसरा, पर मां लोंग खे ऐं पीर एहसान खे बचाइण जी कोशिश कंदसि। ऐं तूं इहो सरदार साईं ॾे न्यापो करे छॾ त मूं ॾांहुं कंहिंखे बि न मोकिले। ठीकु आहे साइण, जेका तुंहिंजी मर्ज़ी। बहादुर खान मूंखे अफ़सोस आहे त असां अञा ताईं पीर एहसान लाइ कुझु बि न आहियूं करे सघिया। बहादुर खान एहसान साईं असांजो मोहसिन आहे, दोस्त आहे, ऐं दोस्त छाजे लाइ हूंदा? इन लाइ न त ॾुखे वक़्त में कमु अची सघनि। अनवर खान
असां शरीफ़ छा थियासीं, पूरी दुनिया ही बदमाश थी वई। काॾां आयो इहो पीर मुजन, पर कजे बि त छा कजे। चाचे भाइटे मामिलो आहे, पंहिंजो पाण ॼाणनि, पर दुनिया सॼी ॼाणे थी त पीर एहसान खे गुम करण वारो इहो मुजन आहे। पुलिस खे बि ख़बर आहे, पर पुलिस बि पीर मुजन सां बिट थी बीठी आहे। ऐं बहादुर खान उल्टो केस वरी हाशिम दिलावर ते मड़ियो अथनि। सरदार साहब त पीर एहसान जो दोस्त बि आहे ऐं उनजो मुरीद बि आहे। जेसि ताईं इहो सूबेदार सिकंदर थाणे ते आहे न, असां एहसान साईं लाइ कुझु बि नथा करे सघूं। इहो सूबेदार सिकंदर ई असांजे रस्ते जी रुकावट आहे। त पोइ इन सूबेदार जी बदली छो नथा करायो? एसपी साहिब ई पीर मुजन जो रखायल आहे। उहो असांजी ॿुधण त छा, पर मिले बि नथो। असां सूबेदार जी बदली करायूं त कीअं करायूं? त पोइ बहादुर खान असांखे एसपी जी बदली कराइण घुर्जे। अनवर खान, इन जे लाइ असांखे गॾिजी कराची हलणो पवंदो। तव्हां, मां ऐं सरदार शाह ज़मान टई गॾिजी हली होम मिनिस्टर सां मुलाक़ात कंदासीं। हा बहादुर साईं, इन मामले ते असांखे सरदार शाह ज़मान खान सां ॻाल्हाइण घुर्जे। हा अनवर खान, शाम हलंदासीं सरदार साईं खे। लॻे थो त हाणे हाजी शरीफ़ वॾो गंद कंदो। असां खां थोरी ग़लती थी वई जो असां हाजी शरीफ़ खे छॾे ॾिनोसीं। मारे छॾियूं त बस किसो ई ख़तम थी वञे। बाबा साईं, तव्हां इन हाजी शरीफ़ जो फिक्र ई न कयो। ॾिसजो वेही कॿिनि में पाणी धिका खाई असांजी चौट ते अची किरंदो। अड़े हेॾे तूं हिनखे कोन सुञाणी। इहो हाजी शरीफ़ वॾो मेसड़ो आहे। तूं हिनखे कोन थो सुञाणी। चोरी थक हणी वेंदी। हाजी शरीफ़ में एतिरो दम ई न आहे असां सां विड़े। अड़े हेॾे तूं ॻाल्हि सम्झी छो नथो? हाजी शरीफ़ खे असांजे राज़नि जी सभु ख़बर आहे। तोखे तुंहिंजी माउ वांगुरु अकुलु थोरो घटि हूंदो आहे। तकड़ कर न ॻाल्हाईंदो कर पी जे अॻियां। बाबा साईं, तव्हां असली फिक्र ई न कयो। जेके राज़ असांखे तबाह ऐं बर्बाद कनि उहे मां कंहिंसां बि शेयर न आहिनि कया। सिर्फ़ु तव्हां खां ऐं मूंखां सवाइ इन्हनि ॻुझनि राज़नि जी ॿिए कंहिंखे बि ख़बर न आहे। ठीकु आहे, जे हाजी शरीफ़ ॿीहर असां सां वेहण जी कोशिशि कई इन हाजी शरीफ़ खे कचो खाई वेंदुसि। ज़िंदा कोन छॾींदोसांस, तुप करे छॾींदोसांस। रुगो मुंहिंजे अखियुनि जे आॾो अचे त मां हिनखे ॾिसां। खणे वीह सौ आहे। हिकिड़ो ई भाणेज अथसि बहादुर। इन्हे खे बि 20 सालनि ताईं लाश हाजी शरीफ़ जो कोन मिलंदो त किथे तुप थी वियो आहे। हाजी शरीफ़ ॼण ॼाओ ई कोन हो। कंहिं फिटल खूह में तुप करे छॾींदोसांसि, टुकड़ा टुकड़ा करे उछलाए छॾींदोसांसि। बाबा साईं, अहिड़ी ग़लती हू कंदो ई कोन। साजिद पुट, अहिड़ी ग़लती न करे त सुठो आहे, न त वॾो गंद थींदुसि। सरदार साईं, कबूतर सही माण्हू न आहे। किनियूं किनियूं ॻाल्हियूं थो करे। कंहिं ॾींहुं मुंहिंजे हथां मरी न पए। छो? हाँ? छा थो चए इहो कबूतर फ़कीर? सरदार साईं चवे थो त बेबीअ खे तलाक ॾे। छो? अच्छा, अरे तूं बसरा सां सही न हलंदो हूंदे, इन्हीअ करे तोखे चवंदो हूंदो त बेबीअ खे तलाक ॾे। न सरदार साईं, ॻाल्हि ॿी आहे। ॿी वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? हाँ? इहा ई ॻाल्हि हूंदी। सरदार साईं, गैरत जी ॻाल्हि आहे। गैरत जी? हाँ? ॾिस, मुंहिंजो मथो ख़राब न कर। जेका ॻाल्हि आहे सिधी ऐं चिटी करे मूंखे ॿुधाए त ॻाल्हि आहे छा? छो त वरी पोइ मुंहिंजो मथो ख़राब करे? सरदार साईं, कबूतर। बाबल साईं जी बादशाहीअ जो ख़ैर। घुर्जे बि ख़ैर। बेगा तूं कमु ॻाल्हि कर। शाबाश। ॿियो ख़बर? को हाल अहवाल, का नई ताज़ी ख़बर? बाबल साईं, कबूतर माई रेशम जो न्यापो ॾिनो त हूअ उतां निकिरण नथी चाहे। हा,
न्यापे जी ख़बर मूंखे अॻे ई पइजी वई आहे। जेकॾहिं माई रेशम हीर सान साईं जे करे ख़तरो खणणु चाहे थी, असांखे कहिड़ो एतिराज़ आहे? असांखे को बि एतिराज़ कोन्हे। सरदार साईं, हर को पंहिंजी पंहिंजी हैसियत कोशिश करे रहियो आहे। हर वक्त ॾी कार ॾेई छॾी हुनखे। हाणे ॾिसांसि थो त मुंहिंजे पुट ते टिंडियूं थियूं चढ़नि। कमता नबू इहो सौदो पोइ मूंखे सस्तो आहे। अदा मर्याद थी करोड़नि जी मिल्कियत इन सूबेदार जी मदद खां सवाइ मूंखे कोन मिलिया। साईं, सच पुछो मूंखे तव्हांजो सूबेदार वणियो न, सफ़ा घणो लालची आहे। हाणे अॼु तव्हां कार घुरी अथसि ऐं सुभाणे चवंदो साईं बंगलो मूंखे ॾियो, पोइ बंगलो ॾेई छॾिजोसि। कमता नबू जेके चोटी ते चाढ़ींदा आहिनि न, उहे तरा कढण बि ॼाणींदा आहिनि। अञा त हिन सूबेदार खां मूंखे अलाए केतिरा कम मुंहिंजे न साईं, हिन सूबेदार खां कम वठणा अथई न त पोइ बाबा हिकिड़े धक था कम वठीसि। असुर सफ़ा थी वञे बादशाह। छा थो चई नबू कमदार? कहिड़ो धक कयां? मुंहिंजे न साईं, सरदार शाह ज़मान खे माराए छॾ पुलिस खां, इन ई सूबेदार खां। पोइ थी वञे सॼे तर जो वॾेरो, शहनशाह थी वञे। केरु पुछंदो तोखां? कमदार नबू ॻाल्हि भली कई अथई। ही मसलो कुझु थधो थिए पोइ तवारी ॻाल्हि ते सोचींदुसि। ऐं बाबा ॿियो त फसल बि खणी आया न मरा, गुदाम भरे छॾिया अथनि। हलो फसल त ॾिसो। तुर कर मानी खाई पोइ हलूं। हा, बुख मूंखे लॻी आहे साईं। सबर कर मुंहिंजी धीअ, मां ॼाणां थो शादी जा ॾींहं वेझी आहिनि, पर हालतूं ॾाढियूं ख़राब आहिनि। पर जे तूं फिक्र न कर, हालात कहिड़ा बि हुजनि, पर मां ईद खां पोइ तुंहिंजी शादी ज़रूरु कराईंदुसि। बाबा, मां इन लाइ नथी रवां त मुंहिंजी शादी रुकिजी वेंदी। मां त पंहिंजी अकेला ई ॾिसी थी रवां। बाबा, सोचां थी त अॼु मूंसां गॾु न मुंहिंजी भेण आलिया आहे, न ई वरी चाची ज़रीना, ऐं बाबा न ई मुंहिंजी भेण ससी मूंसां गॾु आहे। बाबा, ही शादीअ जो जोड़ो मां ॾेखारियां त कंहिंखे ॾेखारियां? धीअ, मुंहिंजो वसल आहे न त मां ससीअ खे वञण ई न ॾियां, पर छा कजे धीअ, ससी बि त पंहिंजे वस में न आहे। बाक़ी आलिया ऐं भॼाई ज़रीना उमिरि भर जो विछोड़ो ॾेई वई। रिश्ता नाता कटिजी वञनि था, प्यार जे कंध ते आहे काती, प्यार जे कंध ते आहे काती। बाबा, शादी वारो घर आहे ऐं घर में मां अकेली वेठी आहियां। छा बाबा, इन राज में असांजो केर बि न आहे? अहिड़ी ॻाल्हि न आहे मीरा धीअ, असां
राज भाग वारा माण्हू आहियूं, पर तूं फिक्र न कर, मायूस न थी। अल्लाह भली कंदो। शाबाश, उथी ये कपड़ा अंदर वञी रख। मां बेगु नाया सुञाण मूंखे मां केर आहियां। अछड़ा कबूतर हथ परे करे मूंसां खड़ो बुझाए तो नथी न करे। अस्सलाम वालेकुम बेबी। सलामड़ो थियो हाणे कलामड़ो थी वञे। खबरदार कबूतर जे यो कलाम बुधायो तई न त यो तारो डंडो खणी तुने वात में विझी छडींदी मैं। तुझे हुस्न ते मु एकड़ो कलामड़ो ठायो आ। बुध तो सही ने वार उभा थी वेंदई मथे जा। प्यार तुझे कयो आ मुखे काबू वंजणो आया मोरे ट्रपियो वञा तो दादू। अलाड़े मां छा कया घोड़ाड़े छा कया अलाड़े। बस कर मां मुझे मथे में सूर न विझ। कबूतर मुके एतरो त बुधाए तो वटे एतरा पैसा किथा आया। रात एकड़ी महफल में एड़ा कलामड़ा ठोकियम जो खीसा भर जी विया पैसन सा। ई उहे डोकड़ थई बेबड़ी। कबूतर दे खबर भला तू नन पैसन जो छा कंदे। 10 सालन खां पैसा गडड़ा पियो कया। मुझे बैंक जा अकाउंट सफाई फुल थी विया आहिनि फुल। मुझे बैंक जे अकाउंट में करोड़ रुपया जमा थिया न करोड़े रुपया। यो न त पैसो मोट वडो थई। एतरन पैसन के तू छा कंदे कबूतर। ये पैसड़ा उने के दिस जो मुसा शादी कंदो। खाम का मोने सुने बेगे सा शादी कई त हींअर करोड़पति हुजां। मुराद तू। हाँ बहादुर खान, मां अगवा थियण खां बची वियो हुअसि। जॾहिं इहा मूंखे ख़बर पई न मुंहिंजे न मूं ते बि केस दाख़िल करायो आहे त मां पुलिस जे खौफ़ खां ॿेले में लही वियुसि। मुराद तो सुठो कयो तूं मूं ॾांहुं हलियो आहे। हिते तूं महफ़ूज़ आहे। हिते तुंहिंजो केर बि नालो न वठे। रेस बहादुर खान, मां अव्हां वटि हिकु कम सां आयो आहियां। हे मानी खा पोइ हाल अहवाल बि कयूं था। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। मूंखे मानी जी तलब न आहे। मूंखां हाल अहवाल वठो त मां वञा। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी। ॾे हाल अहवाल। रेस बहादुर खान, मां अव्हां वटि हिकिड़ो अर्ज़ु खणी आयो आहियां। मूंखे उमेद आहे तव्हां मूंखे मायूस न कंदव। कहिड़ो अर्ज़ु खणी आयो आहीं मुराद। रेस बहादुर खान, हाजी शरीफ खे तव्हां पंहिंजो कयो। मुराद ख़बरदार इन शख्स जो मुंहिंजे अॻियां
नालो भी न खण। हाजी शरीफ एतिरा त ॾोह कया आहिनि जेके नाक़ाबिल माफ़िया आहिनि। बहादुर खान हाणे हाजी शरीफ उहो नाहे रहियो। पंकुल हुन सां वॾो धोखो कयो आहे। हाणे हाजी शरीफ जूं बि अखियूं खुली वियूं आहिनि। न मुराद न, हाजी शरीफ जी अखियुनि जे मथां लालच जी पट्टी ॿधल आहे। हू मुंहिंजी जान जो दुश्मन आहे। बहादुर तव्हांखे ख़बर ई कोन्हे त हाजी शरीफ सां पंकुल कहिड़ी जुठ कई आहे। मुराद पोइ बि मूंखे हाजी शरीफ जी कंहिं बि ॻाल्हि जे मथां या उन जे मथां एतबार न आहे ऐं ना ई मां उनजी का मदद करे सघां। तूं वञी सघीं थो। पीर मुझन ही माल मिल्क त तोखे आई। मूंखे सिर्फ मुझे लोंग ऐं पीर एहसान वापस करे दे। बस कर माई, ई धन दौलत तुझे पी जी ना है, मुझे पी जी है। ऐं पीर एहसान ऐं लोंग के मां न सरदार शाहजमान जे गुंड न गवा कयो आहे। मुझे न इहा ॻाल्हि तोखे कीची में पवंदी। मुझे न जे लोंग खे ऐं पीर एहसान खे तो आज़ाद न कयो न त हिन ज़मीन जी मिट्टी भी न खणण ॾींदी सही। छो जो त हीअ ज़मीन ऐं माल ऐं मिल्कत तुंहिंजे पीउ जे नाले ते नाहे। ये मिल्कत ऐं ज़मीन मुंहिंजे नाले ते आहे। तो ऐं पीर एहसान मिली भगत करे ज़मीन जो कूड़ो खातो ठारायो आहे। कागज़ खणी कंहिंजे बि नाले हुजनि पर हिन ज़मीन जो फसल मुंहिंजो आहे। मुझे न पछताईंदे सुठो इन में अथई त हलियो वञ हितां, न त तूं छा कंदीअ? मां चाहियां न त हींअर जो हींअर तोखे मारे सघंदो, हथा का भूलो जी। मां त उन ॾींहुं मरी वई हुअसि जंहिं ॾींहुं तो आस्थाने ते पेर पातो हुओ। हाँ चवां तो मुझे सामू ज़बान हलाइंदी कर, ॾाढो पुछड़ो कंदो मैं।